अस्सलाम वालेकुम दोस्तों, ईद ख़ैर सां गुज़री वई आहे। अॼु ईद जो चोथों ॾींहुं आहे, सम्झो ईद 3 ॾींहं गुज़री विया। पर ज़फ़र जिसकाणी हेल ईद न कई आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हिन हाल बि तव्हां ॾिसो हे कीअं लॻो पियो आहे ऐं परेशान। ॾाढ़ी वाड़ी वधियल अथसि, ॾाढ़ी बि वधी वई अथसि ऐं हेल कुर्बानी न कई अथई। दोस्त खां पुछूं था कुर्बानी छो न कई अथसि हेल। ज़फ़र जिसकाणी हेल कुर्बानी सम्झ में ॻाल्हि न आई, छो न कई आहे। तो हमेशह कंदो ई ऐं गोश्त मूंखे तू ॾियण ईंदो आहीं। हेल असल ॻाल्हि इहा आहे त मां पाण कुर्बान थी वियो आहियां। छा थी वई? कुर्बान थी वियो आहियां मां पाण। बकर थी वई? बसि बकर ई सम्झो। परेशान छो आई यार? लाइफ में मज़ो न आहे। रोईंदे न? लाइफ में मज़ो न आहे छा आहे मतलब सुकून न आहे यार, कुझु बेचैनी आहे। सुकून छा सां मिलंदो आहे? ॿ शयूं, हिकिड़ो पैसो ऐं टियों ख़ुशी। मज़े जी ॻाल्हि ॿुधाई इमरान साहब, न को मूं ॾे पैसो आहे, न को मूं ॾे ख़ुशी आहे, ना ही मूं ॾे मुंहिंजो प्यार आहे। बसि ॾुख यार इन ॻाल्हि। प्यार त तो टे कया आहिनि। कहिड़ी प्यार खे यादि तो करी मूंखे कीअं ख़बर पए? को निशानी हल्की प्यार मूं टे कया आहिनि, पर इश्क मूं हिकिड़े सां कयो आहे। हल कहिड़ी असां? तूं रहिजी वियो आहे गंजा। सलीम जान तो केड़ी सा? बस हल्को इशारो दे भला। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ था दम। हमारी कश्ती थी वहाँ डूबी जहाँ पानी था कम। जहाँ पानी कम था तू वहाँ कश्ती लेकर क्यों गया था? मैंने सोचा कि शायद चल जलेगी, लेकिन कश्ती में सुराख हो गए और वो डूब गई। क्या कहूँ मैं? और तू वो सुराख सेट कर सकता था, मुझे लग रहा है। नहीं, वो मेरे पास ऐसा मैजिक नहीं था जिससे मैं उसको जोड़ सकूं। वो मैजिक किसी और के पास था। टूटा मैं हूँ लेकिन जुड़ा कोई और है। तो तुम्हें क्या लगता है आगे चल के तू वो जो सुराख है जोड़ सकेगा? नहीं, अब तो मौत को याद करता हूँ, बस आ जाए और चला जाऊँ इस दुनिया से। यार ऐसी बातें नहीं क्या कर ज़फ़र, हम जब भी साथ होते हैं तू ऐसी बातें करता है, फिर गलत बात है। दिल जली बातें करता क्यों भाई? मौत यार, मौत मांग रहा हूँ अब। एक सुकून था वो भी चांद रात को चला गया यार। कमाल है यार। यार मैं खुश कब रहूंगा? कौन सा वो दिन आएगा या कौन सी वो मेरी खुशियां चली गई यार। 2020 में मेरी खुशियां चली गई। ये 2020 जो है टोटल मेरे गम का सफर है, और मुझे ये यकीन है कि मैं 2020 में मर जाऊंगा। मुझे यकीन है 2021 नहीं देखूंगा। पता नहीं क्यों दिल कह रहा है। यार मेरे को दुख हो रहा है तू ऐसी बातें कर रहा है ना। नहीं, सदमे की वजह से मरेगा या कोई तुझे कत्ल करेगा या तू जहर खा देगा? कैसे मरेगा? मुझे ये पता है मैं सोऊंगा फिर उठूंगा नहीं। 2020 में? जी यार ये तू बड़ा करीबी सिस्टम बता रहा है। हमें तैयारियां करनी पड़ेंगी इस चक्कर में। फिर मौत बता कर नहीं आती है यार, बस दुआ ये है कि नींद में आ जाए। सुना है बड़ी तेज तकलीफ होती है। सोते हुए चला जाऊं और उठूं अपने रब की बारगाह में। यार तू बड़ी मायूसी वाली बातें कर रहा है। मैं तुझे घुमा रहा हूँ, इधर कॉमेडी कर रहा हूँ, तू फिर वही मायूसी, चला जाऊं, सो जाऊं, उठूं ना। क्या करूं इमरान भाई, सब कुछ तो चला गया, कुछ भी नहीं है मेरे पास यार। मैं नील बटा नील हो गया। जहां मैं था कसम खुदा की वहीं वापस आ गया। सलीम जान है यार 3-4 दिन से काफी अपसेट है हमारा दोस्त, परेशान है। काफी खुश मिजाज शख्सियत थी, लेकिन यार पता नहीं इसका चेहरा भी उतर गया। हर साल ये कुर्बानी का बकरा भी करता था, वही तो अब ये कुर्बानी का बकरा खुद बन गया। ये समझ हर साल मैं इसलिए कुर्बानी करता था कि मेरा जीवन साथी मेरे साथ होता था, जिसका हमेशा मेरे साथ ताउन होता था। वो तो भाई भूल गया। मैं नहीं भूल सकता है यार। कोई रूह को भूला है आज तक? जिस दिन रूह को भूल जाऊंगा तो रूह निकल जाएगी दिल से। तुझे सारी जिंदगी धोखे नसीब हुए ना। हाँ। तो नहीं, ये क्या बात हुई कि सारी उम्र तुझे धोखे नसीब नहीं, हुए? बीच में सुख भी आए हैं। नहीं, मैंने इसको शुरू से देखा है। ये जब यहाँ आता था मेरे साथ, जब इसने स्टार्ट किया तो बहुत ही गरीब था मैं। हाँ। उसके बाद इसने उरूज देखा, उरूज देखा, है ना। और जवाल यार मुझसे हजम नहीं हो रहा है अम्मी। तो तू चाह रहा है ये जिस हाल में मैं हूँ ये ऐसा ना हो? नहीं, मैं ईद पे कौन सा सूट पहना था? ये पे काला सूट, कारो सूट लहे न तो न लांदो कॾहिं बि न। न हाणे कोशिश ये त न लाए। पर यार तू चेंज थी वई, वरी तोखे को प्री प्यारो नओं मिली हूंदो आहे त वरी तू फिलहाल सेट थी वेंदो आहीं, या तू उन्हनि में उन प्री खे ॻोल्हींदो आहीं? सदके वञाए हिते अच न। मां उन पिरिन खे ॻोल्हींदो आहियां, उन पिरिन में जेको मुंहिंजो न आहे।
ॾाढो सुठो लॻंदो ॾके छो थी मूंखे। गाॾी मूंखे सम्झ में ॻाल्हि अची गाॾी ॾके छो थी बस मुंहिंजो दिलि पियो ॾके, सलीम भाई जो गोॾो पियो टके। सलीम जान ही परेशान त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुंहिंजो जिस्म बि ॾकंदो, मां बि परेशान थींदुसि। दोस्त आहे हिनखे 4-5 ॾींहं खां ॾिसी परेशान थी वियो। सलीम जान मूंखे तूं इहो ॿुधाए त हे ज़फ़र जिसकाणी में मसइलो आहे या उन्हनि छोकिरियुनि में मसइलो आहे? इहो त हे त ॾुखियो क्वेश्चन आहे, हे त ज़फ़र में मसइलो। सलीम भाई न ग़लति न मसइलो मतिलबु हिन जी कोताहियूं आहिनि, ग़लतियूं आहिनि। हुतां ई हिननि जो हूंदियूं। ही जेको आहे न सचाई ॾेखारे थो, हुतां पोइ जेको रिस्पॉन्स जेको आहे न उहो नेगेटिव थो अचे। हे सच माना हे सचो आहे, ही सचो आहे। हिनखे माण्हू सही नथा मिलनि। माण्हू जेके हिन खां मिलंदा आहिनि न, हा। हुन जी तारीफ़ कंदो आहे, जेको कुझु आहे बाबा हुर आहे परी आहे, बसि इहा आहे। पोइ उहो ई हिनखे उल्टो ई धोखो ॾेई हली वेंदी आहे। सो इहा हाणे में चेंजिंग। हाणे छा थो सम्झे वरी ॿीहर वरी चोथी न न न न न न ख़तम। तौबा। हाणे जेको बसि हिनखे पुराणियूं यादियूं पियूं अचनि। मौत मुंहुं कबूलियो आ ज़िंदगी अवां खे ॾेई, सूर साण खयाहिन मूं, सूर साण खयाहिन मूं, सूर साण खयाहिन मूं, हर ख़ुशी अवां खे ॾेई, मौत मुंहुं कबूलियो आ ज़िंदगी अवां खे ॾेई। पर पोइ तूं मरी वञी अचानक त पोइ तुंहिंजी मौत जो ज़िमेदार केरु हूंदो? बड़ी वॾो सवाल करे छॾी अचानक। मुंहिंजो छो इहो यार मरण वारी ॻाल्हियूं छो था कयो यार? मुंहिंजो इहो मैसेज आहे तोखे, मां मरी वञा कसम ॾेई, जंहिंसां तूं प्यार ॾेई करी, मुंहिंजी लाश ते न अचिजांइ। या अली मदद उहा अची वञी तोखे कीअं ख़बर पवंदी? अब न अचिजांइ, बस ख़ुशि रहे पंहिंजी ज़िंदगी में, केर बि आहे जेको बि आहे ख़ुशि रहे, ख़ुशि रहे। ख़ुशि रहे। यार हाणे ज़फ़र जिसकाणी जो अॼु असां हशर नशर ॾिठो आहे ऐं हशर मुहर्रम त अञा अॻिते आहे, पर कारी ड्रेस अॼु खां वठी हिन पाइणु शुरू करे छॾी आहे। बल्कि ईद ते बि ब्लैक सूट पातो हुअसि चांद रात का चांद रात खां। मां कॉल कईमांसि, मां चयोमांसि यार हेले तुंहिंजो गोश्त न आयो आहे। चई गोश्त वारा ई हलिया विया था गोश्त किथां। चई हेले कुर्बानी न कई आहे यार, मां हिन करे इमरान तोट कोन अची सघियो आहियां। मूं चयो को मसइलो कोन्हे। अच्छा मज़े जी ॻाल्हि ॿुधाई अम्मी, हुनखे चङी तरह ख़बर आहे त मां गोश्त ॾाढो शौक़ सां खाईंदो आहियां। कहिड़ो नंढो वॾो? मुंहिंजे लाइ हुन हमेशह ॿई कुर्बानियूं कयूं, नंढो वॾो। मटन बीफ? हा, वॾे में मूंखे कबाब ऐं नंढे में मूंखे चापूं शौक़ सां खाराईंदो मुंहिंजो यार। हेल माना तूं वीक थी वियो आहे। हेल मां गोश्त चखियो बि न आहे, खाइण त परे जी ॻाल्हि आहे। छाजे करे? सिर्फ़ हिन जे करे त माना उहो कोन्हे। उहो कोन्हे। हल मतिलबु तोखे अञा बि इंतज़ारु आहे मौत ताईं, मरण खां पोइ न अचिजांइ। माना हे नसीहत थी वई तुंहिंजी? हा ओके। दोस्तो मां मरां त मुंहिंजी मैयत ते हुनखे ॾिसो त ज़रूर हुनखे चइजो हितां हली वञ, हटाए छॾियो है ना, हली वञ, केर बि हुजे भले, केर बि हुजे हली वञ हितां। हल ठीकु आहे। इहा मुंहिंजी वसियत अथव दोस्तो, मां मरी वञा। मतिलबु हे जेके तूं नवां मसइला पैदा कंदो आहीं, इहो तूं माना पाण खे बहलाईंदो आहीं, दिलि खे बहलाईंदो आहीं, ख़ुशि रखण जी कोशिशि कंदो आहीं। बिल्कुलु। तूं ईअं थो चईं? हा, ईअं कंदो इन करे कंदो आहीं? पर अंदरां मां मरियल आहियां टोटल, हुन खां बहितर केरु नथो सम्झे। अच्छा, माना हुनखे सॼी ख़बर आहे त हे टुटल आहे। 100%, छो त जोड़ण वारो ई उहो आहे ऐं टोड़ण वारो बि उहो ई आहे। हाणे जेसि ताणी उहो न ईंदो तेसि ताणी मां नथो जुड़ी सघां। पर हुन जो अचणु मुश्किल आहे, जेको बि आहे मूंखे पर लॻे मुंहिंजो वञण त आसान आहे। मुंहिंजो वञण त आसान आहे, हुनजो अचणु भले मुश्किल हुजे, पर मुंहिंजो वञणु तमामु आसान आहे। सलीम जान ॻाल्हि अरे बाबा ज़फ़र ख़ान विसारे छॾ, विसारे छॾ, जीअं हुन तोखे विसारियो आहे तूं बि विसारे छॾ यार। लैला मजनू वारो किसो छॾे ॾे। तोखे केर विसारे साईं, ये मूंखे गानो अचे नथो, अलाए कीअं। ईअं ई आहे, तोखे केर विसारे साईं? तोखे विसारे केर साईं, तूं त रूह में आई, साह में आई, जिस्म में आई। मतिलबु जिन छॾई, भूत छॾई, मां न छॾींदो माई ईअं? मां त न छॾींदुसि मरते दम ताईं, हुन मूंखे छॾियो, मां थोरी छॾियो आहे। इहा इहो क्लियर आहे, हुन तोखे छॾियो आहे, हुन छॾियो आहे, मां कोन छॾियो। तो न आहे छॾियो? हिन न आहे छॾियो। हल बसि सही आहे, ठीकु आहे।
तो चिल्ला दी तो सब बेल आइकन तो भी दबाना समझे।